ओम शांति। अतिथि मुरली तारीख है 13/6/2025। मीठा मीठा बाप दादा चवंता मीठी मीठी ॿार हिन बेहद जे खेल में तव्हां आत्मा रूपी एक्टर पाठधारी आहियो। तव्हांजो निवास स्थान स्वीट साइलेंस होम आहे, जाते हाणे वञिणो आहे। जो ड्रामा जे खेल खे यथार्थ रीति ॼाणंदा आहिनि, उन्हनि जे मुख सां कहिड़ा शब्द न निकिरी सघंदा आहिनि। उत्तरा इहे हीअं न थिए हा त हीअं थिए हा, इहा हीअं थियणो न खपे हा। अहिड़ा शब्द ड्रामा जे खेल खे ॼाणण वारा न चईंदा। जेको थी वियो हुन में चईंदा चलो ड्रामा। तव्हां ॿार ॼाणंदा इहे ड्रामा जो खेल जूं मिसल फिरंदो ई रहंदो आहे। जो कुझु थींदो आहे सभु ड्रामा में नूंद आहे, कोई फ़िकर जी ॻाल्हि न आहे। ओम शांति। बाप जॾहिं पंहिंजो परिचय ॿारनि खे ॾींदा आहिनि त ॿारनि खे पंहिंजो परिचय मिली वेंदो आहे। सभु ॿार ॾाढे समय देह अभिमानी थी करे रहंदा आहिनि। देही अभिमानी हुजनि त बाप खे बाप जो यथार्थ परिचय हुजे, परंतु ड्रामा में ईअं न आहे। देही अभिमानी हुजनि त बाप जो यथार्थ परिचय हुजे हा, लेकिन ड्रामा में ईअं न आहे। इन करे असां ख़ुदि की आत्मा बि भुलिजी वेंदा आहियूं। भल चईंदा आहिनि भॻवानु गॉड फादर आहे, रचता आहे, परंतु ॼाणंदा न आहिनि। शिवलिंग जो चित्र बि आहे, परंतु एतिरो वॾो त कोई उहो आहे न। यथार्थ रीति न ॼाणण जे कारण बाप खे भुलिजी वेंदा आहिनि। न यथार्थ रीति न ॼाणण जे कारण बाप खे भुलिजी वेंदा आहिनि। बाबा आहे बि रचदा, ज़रूरु रचदा नई दुनिया। त ज़रूरु असां ॿारनि खे नई दुनिया जी राजधानी जो वरिसो हुजिणो खपे न। स्वर्ग जो नाम भी भारत में मशहूरु आहे, परंतु सम्झदा कुझु न आहिनि। चईंदा आहिनि फलानो मरियो स्वर्ग पधारियो। हाणे इहे बि थींदो आहे छा? हाणे त सम्झदा आहियो असां सभु तुच्छ ॿुधी वियासीं, नंबरवार त चईंदासीं न। मूंखे जे लाइ ई सम्झानी आहे कि मां इन्हनि में ईंदो आहियां ॾाढे जन्म वारे अंतिम शरीर में। ये नंबर 1 आहे न। ॿार सम्झदा आहिनि हाणे असां उन्हनि जा ॿार ब्राह्मण आहियूं। इहे सभु सम्झ जी ॻाल्हियूं आहिनि। बाप एतिरे समय खां सम्झाईंदा ई रहंदा आहिनि, न त सेकेंड जी ॻाल्हि आहे बाप खे पहचानणु। बाबा एतिरे समय खां सम्झाईंदा ई रहंदा आहिनि, न त सेकेंड जी ॻाल्हि आहे बाप खे पहचानणु। मतिलबु बाप खे पहचानो, लेकिन बाक़ी सभु ॻाल्हियूं बि सम्झाईंदा आहिनि न। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि कंदव त, ऐं बाबा खे बि कंप्लीट सुठी रीति पहचानण में बि समय लॻंदो आहे। जीअं जीअं बुद्धि साफ़ थींदी वेंदी आहे ईअं ईअं बाप खे पहचानंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि कंदव त तव्हांजा विक्रम विनाश थींदा। निश्चय थी वियो, पोइ कोई बि ॻाल्हि में प्रश्न आदि उठी न सघंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां पावन हुयो जॾहिं शांतीधाम में हुयो। इहे ॻाल्हियूं बि तव्हां ई बाप द्वारा ॿुधंदा आहियो, ॿियो कोई ॿुधाए न सघे। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मा आहियूं, किथां जा रहवासी आहियूं। जीअं नाटक जा एक्टर्स चईंदा आहिनि न असां हितां जा रहवासी आहियूं, कपिड़ा बदिली करे स्टेज ते अची वेंदा आहिनि। हाणे त सम्झंदा आहियो असां हितां जा रहवासी न आहियूं, इहा नाटकशाला आहे हिकु। हाणे बुद्धि में आयो आहे, है न, कि इहा हिकु नाटकशाला आहे। इहा हाणे बुद्धि में आयो आहे। असांजो रहण जो स्थान मूल वतन, जेके स्वीट साइलेंस होम चइबो आहे, उन जे लाइ ई सभु चाहींदा आहिनि। छो जी आत्मा दुखी थी वेंदी आहे न।
त चईंदा आहिनि असां कीअं वापसि घर वेंदासीं। घर जो पतो न हुजण जे कारण भटकंदा आहिनि। हाणे तव्हां भटकण सां छुटियो। ॿारनि खे मालूम पइजी वियो हाणे तव्हांखे सचमुच घर वञिणो आहे। अहम आत्मा केतिरी नंढी बिंदी आहे, है न। ये बि वंडर आहे जेकी कुदरत चइबो आहे। एतिरी नंढी बिंदी में एतिरो पाठ भरियलु आहे। परम पिता परमात्मा कीअं पाठ वॼाईंदा आहिनि इहे बि तव्हां ॼाणे विया आहियो न। बाबा कीअं अची करे पाठ वॼाईंदा आहिनि इहे बि तव्हां ॼाणे विया आहियो। सभिनि खां मुख्य पाठधारी उहे आहिनि करन करावन आर आहिनि न। तव्हां मिठे मिठे ॿार खे हाणे इहे सम्झ में आयो की असां आत्मायूं शांति धाम खां ईंदा आहियूं हिते पाठ वॼाइण। आत्मायूं कोई नई थोड़ी निकिरंदियूं आहिनि जो शरीर में प्रवेश कंदियूं आहिनि। आत्मायूं सभी स्वीट होम में रहंदियूं आहिनि, हुतां खां ईंदियूं आहिनि पाठ वॼाइण। सभिनि खे पाठ वॼाइणो हूंदो आहे। इहे खेल आहे ऐं ईअं न हिकु बार आई त हिकु ई शरीर में ईंदी, अलॻि अलॻि शरीर वठी करे पाठ वॼाईंदी आहे। इहे सूर्य चांद तारा इहे सभु भक्तियूं आहिनि जंहिंमें राति ॾींहं जो खेल हलंदो आहे। कई चईंदा आहिनि सूर्य देवता आहे नमः, चंद्र देवता आहे नमः, परंतु वास्तव में इहे कोई देवता आहिनि न। असांजी दुनिया में त इहे सूर्य चांद तारा केॾी सुठी रोशनी ॾींदा न। सुबुह जो त सूर्य ॾींदो ई सही, लेकिन राति जो चांद सितारा बि ॾाढा चमकीला चमकीला हूंदा। वास्तव में इहे सॼे विश्व नाटक जे लाइ बत्तियूं आहिनि। असां रहवासी आहियूं स्वीट साइलेंस होम जा। हिते असां पाठ वॼायूं था। इहे जू मिसल चकर फिरंदो रहंदो आहे। जो कुझु थींदो आहे ड्रामा में नूंद आहे। ईअं न चइणो खपे कि ईअं न थींदो, ईअं न थिए हा त ईअं थिए हा। इहे त ड्रामा आहे न। मिसाल जीअं तव्हांजी माउ हुई, ख़्यालु त न हुयो कि हली वेंदी, अच्छा शरीर छॾे छॾियईं ड्रामा। हाणे पंहिंजो नयो पाठ वॼाए थी। फ़िक्र जी कोई ॻाल्हि न आहे। हिते तव्हां सभु ॿारनि जी बुद्धि में आहे। असां सभु एक्टर्स आहियूं। इहे हार जीत जो खेल आहे। इहे हार जीत जो खेल माया ते आधारित आहे। माया सां हारे हार आहे, माया ते जीते जीत आहे। इहे ॻाईंदा त सभु सहज आहिनि न। इहे बाबा चवंदा आहिनि माया ते हारे हार आहे, माया ते जीते जीत आहे। इहे ॻाईंदा त सभु आहिनि, परंतु बुद्धि में ज्ञान जरा बि न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो माया छा चीज़ आहे। इहे त रावण आहे न, जंहिंखे ई माया चइबो आहे। धन खे संपत्ति चइबो आहे, धन खे माया न चईंदासीं। मनुष्य सम्झंदा आहिनि इन्हनि वटि ॾाढो धन आहे त चई ॾींदा आहिनि माया जो नशो आहे। लेकिन माया जो नशो थींदो छा आहे? माया खे त असां जीतण जी कोशिशि कंदा आहियूं। त हिन में कोई बि ॻाल्हि है न, माया ते जीतण जी कोशिशि कंदा आहियूं। अगरि माया धन हुजे त धन ते जीतण जी कोशिशि थोरी कंदासीं। माया रावण। मनुष्य सम्झंदा आहिनि इन्हनि वटि ॾाढो धन आहे त चई ॾींदा आहिनि कि माया जो नशो आहे। लेकिन माया जो नशो हूंदो आहे छा? माया खे त असां जीतण जी कोशिशि कंदा आहियूं। त हिन में कोई बि ॻाल्हि में संशय न उठाइणो खपे। कची अवस्था थियण जे कारण संशय उठाईंदा आहिनि। हाणे भॻवान वाच्य कंहिंजे प्रति? असां आत्माउनि प्रति। भॻवान त ज़रूरु शिव ई खपे न, जो आत्माऊं प्रति कर। श्री कृष्ण त देहधारी आहे, उहा आत्माउनि सां भॻवान त शिव ई खपे जो आत्माऊं प्रति चहे। श्री कृष्ण त देहधारी आहे, उहा आत्माऊं प्रति कीअं चईंदो?
है न। तव्हांखे कोई देहधारी ज्ञान न ॾिना आहिनि, बाबा खे त देह आहे न। ॿियो त सभिनि खे देह आहे जंहिंजी पूजा कंदा आहिनि, उन्हनि खे यादि करणु त सहज आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर खे चईंदा आहिनि देवता, शिव खे भॻवानु चईंदा आहिनि, उच ते उच भॻवानु, उन्हनि खे देह आहे न। इहा बि तव्हां ॼाणंदा आहियो, जॾहिं मूल वतन में आत्मायूं हुयूं त उन्हनि खे पंहिंजी देह न हुई, तव्हां आत्मायूं हुयो न। हाणे बाबा बि आत्मा आहे, सिर्फ़ु परम आहे। इन्हनि जो पाठ ॻायल आहे, इन्हनि जो पाठ ॻायल आहे। पाठ वॼाए करे विया तॾहिं त शिव जी बि पूजा थींदी आहे न। परंतु हिकु बि मनुष्य न आहे जंहिंखे मालूम हुजे कि 5000 वर्ष पहिरियों परम पिता परमात्मा रचता आया हुया। उहा हेवनली गॉड फादर आहिनि। हर 5000 वर्ष पोइ संगम ते शिव बाबा ईंदा आहिनि। परंतु उहा असांखे कल्प कल्प मिलंदा आहिनि। हर 5000 वर्ष खां पोइ कल्प जे संगम युग ते उहे ईंदा आहिनि, परंतु कल्प जी आयु लंबी चौड़ी करे छॾींदा आहिनि। मतिलबु कल्प जे अंत में ईंदा आहिनि, लेकिन दुनिया वारनि कल्प जी आयु लाखों वर्ष करे छॾींदा आहिनि कि लाखों वर्ष में भॻवानु ईंदो आहे। त असां आत्माउनि जो छा ई हाल थी वञे। पोइ कीअं, पोइ हिन करे सभु भुलिजी विया आहिनि। तव्हां ॿारनि खे बाप बि सम्झाईंदा आहिनि, तव्हां ख़ुदि चईंदा आहियो बाबा असां तव्हां कल्प कल्प मिलंदा आहियूं। ऐं तव्हांखां वरसो वठंदा आहियूं। पोइ कीअं गवाईंदा आहियूं, इहा बुद्धि में आहे। ज्ञान त अनेक प्रकार जे आहिनि, परंतु ज्ञान सागर भॻवान खे ई चईंदासीं। परंतु ज्ञान सागर त भॻवान खे ई चईंदासीं। हाणे इहे सभु ॻाल्हियूं सम्झंदा आहिनि विना। हाणे इहे बि सभु सम्झंदा आहिनि कि विनाश त ज़रूरु थींदो। अॻियां बि विनाश थियो हुयो, कीअं थियो हुयो इहा कंहिंखे बि पतो न आहे कि अॻियां विनाश कीअं थियो। थोरो बहुत जो माण्हुनि खे पतो हूंदो, लेकिन यथार्थ त न पतो आहे न। शास्त्रनि में त विनाश जे बारे में छा छा लिखी छॾियो अथनि। पांडव कौरवनि जी युद्ध कीअं थींदी आहे, कीअं थी सघंदी आहे। पांडव शिव बाबा जा प्रीत बुद्धि, कौरव कलयुगी दुनिया वारा। असां कीअं कंहिंसां लड़ाई करे सघंदासीं। हाणे तव्हां ब्राह्मण आहियो संगम ते, ब्राह्मणनि जी त कोई लड़ाई न आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां असांजा ॿार आहियो, नॉन वायलेंस, डबल अहिंसक आहियो न। हाणे तव्हां निर्विकारी ठहो था, तव्हां ई बाप सां कल्प कल्प वरसो वठंदा। हिन में कुझु बि तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे। नॉलेज ॾाढी सहज आहे। 84 जन्मनि जो चक्कर तव्हांजी बुद्धि में आहे न। 84 जन्मनि जे लाइ जो बाबा चईंदा आहिनि कि 84 जन्मनि जो चक्कर तव्हांजी बुद्धि में आहे न। हाणे नाटक पूरो थींदो आहे, बाक़ी टाइम थोरो आहे। ॾाढा ॼाणंदा आहिनि हाणे अहिड़ो समय अचिणो आहे जो साहूकारनि खे बि अनाज न मिलंदो, पाणी न मिलंदो। इनखे चइबो आहे दुख जा पहाड़, खूने नायक खेल। एतिरा सभु ख़तमु थी वेंदा। कोई भूल कंदा आहिनि त उन्हनि खे दंड मिलंदो आहे। इन्हनि छा भूल कई न। कोई भूल कंदो आहे त उन्हनि खे दंड मिलंदो आहे। इन्हनि छा भूल कई जो वीचारनि खे अहिड़ी मौत मिली। सिर्फ़ु हिकु भूल गई आहे जो इहे बाबा खे भुलिजे।
श्री बाबा पंहिंजे ॿारनि खे त अंत ताईं दाल रोटी ज़रूरु खाराईंदा था। असांखे त मिलंदो, जो बाबा जा सच्चा ॿार आहिनि, जो बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदा आहिनि। लेकिन जेका नथा पहचाननि उन्हनि खे न मिलंदो, त उन्हनि जी भूल छा आहे कि उहो बाबा खे भुलिजी आहिनि। तव्हां त बाप सां राजा ई वठो था न, बाक़ी मनुष्य त सम्झंदा कि मुंहिंजा मरिया कि मरिया। महाभारत लड़ाई थोड़ी बि शुरू थी ऐं इहे मरी वेंदा। तव्हां त जींदा आहियो न, तव्हांजो नाम ई आहे न, तव्हां त जींदा आहियो। बाबा चवनि था त सभु तव्हां ट्रांसफर थी करे अमरलोक में वेंदा आहियो। सभु मरी वेंदा मतिलबु सभु कुझु ख़ाली हथ थी करे हा करे मरंदा। असां सम्झी करे शरीर छॾंदासीं कि हाणे असां इहे शरीर छॾे मथे था वञूं, पोइ असां हेठि सुखधाम में ईंदासीं। ट्रांसफर थी वेंदा आहियो न, शास्त्रनि जी पढ़ाई ट्रांसफर थी करे अमरलोक वेंदा आहे हिन पढ़ाई जी ताक़त सां। पढ़ाई खे सोर्स ऑफ इनकम चइबो आहे न। शास्त्रनि जी बि पढ़ाई आहे, उन्हनि सां बि इनकम थींदी आहे, परंतु उहो पढ़ाई भक्ति न, परंतु बाबा चवनि था कि तव्हां जो इहे नज़र कंदा आहिनि त हिन में भले ई शक्ति ॾियण वारा बाबा आहे। बाबा चवंदा आहिनि शास्त्रनि जी पढ़ाई उन्हनि सां बि इनकम थींदी आहे, परंतु उहो पढ़ाई भक्ति जी। हाणे बाबा चवंदा आहिनि मां तव्हांखे लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहींदो आहियां। बाबा असांखे लक्ष्मी नारायण जहिड़ा ठाहींदा आहिनि। तव्हां हाणे स्वच्छ बुद्धि ठहींदा आहियो न। तव्हां ॼाणंदा आहियो असां ऊच ते ऊच ठहींदा आहियूं, पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे हेठि उतरंदा आहियूं, नए सां पुराणो थींदो आहे। सीढ़ी ज़रूरु उतरणी पए, सीढ़ी ज़रूरु उतरणी पए। हाणे सृष्टि जी बि उतरती कला आहे। चढ़ती कला हुई त हिन देवताउनि जो राज्य हुयो, स्वर्ग हुयो न, हाणे नरक आहे। हाणे वरी खां त पुरुषार्थ करो था स्वर्गवासी ठहिण लाइ। बाबा बाबा कंदा रहंदा आहियो न, बाबा बाबा कंदा रहंदा आहिनि। हाणे असां वरी खां पुरुषार्थ करूं था स्वर्गवासी ठहिण लाइ। स्वर्ग में भी श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो पद प्राप्त करण लाइ हाणे बाबा असांखे पुरुषार्थ कराइनि था। ओ गॉड फादर करे पुकारदा आहियूं, परंतु इहे थोरी सम्झंदा आहिनि कि आत्माउनि जो बाप ऊच ते ऊच आहे, असां उन्हनि जा ॿार, पोइ दुखी छो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो दुखी बि थियणो ई आहे। हीउ सुख ऐं दुख जो खेल आहे न, जीत ऐं हार जो खेल आहे। जीत में सुख आहे त हार में दुख आहे, न जीत में सुख आहे त हार में दुख आहे। बाबा राज्य ॾिनो हुई, रावण पोइ राज्य छीने वरितो। बाबा असांखे राज्य भाग्य ॾिनो हुई कि पवित्रता जे बल सां। पोइ जीअं रावण ईंदो आहे असां रावण जे वश थी करे अपवित्र ठहींदा आहियूं त असांजो जीअं राज्य हली वेंदो आहे। हाणे त ॿारनि जी बुद्धि में आहे बाबा सां असांखे स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे, मिले थो। बाबा आया आहिनि, हाणे सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे त पाप सभु कटिजी वेंदा। जन जन्मांतर जो वरसो सिर ते बोझो आहे न, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। तव्हां कोई दुखी न थींदा आहियो, कुझु सुख बि आहे हुननि में आटे में नमक मिसल।
बाबा चवंदा आहिनि की मां सुख न वठंदो आहे। मतिलबु बाबा असां जीअं सुख थोरी सत्य में वठंदा, बाबा त सुख दुख का न्यारा आहिनि। बाबा आहिनि सिर्फ़ु चवनि था की मूंखे यादि करो त तव्हांजा जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वेंदा। जन्म जन्मांतर जो सिर ते बोझ आहे न, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। तव्हां कोई दुखी न थींदा आहियो, तव्हां ॾाढो दुखी न थींदा आहियो। कुझु सुख आहे अटे में नमक मिसल, जंहिंखे कागविष्टा समान सुख चइबो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सर्व जो सदगति दाता बाबा आहे। जगत जो गुरु हिकु ई ठहियो। बाप वानप्रस्थ में गुरु कबो आहे न, हाणे त नंढा खे बि गुरु कराए ॾींदा आहिनि कि अगरि मरी विया त सदगति खे पाईंदा। बाप चवंदा आहिनि वास्तव में कंहिंखे बि गुरु न चई सघंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि वास्तव में कंहिंखे बि गुरु न चई सघंदा आहियूं। गुरु सदगति दाता जगत जो गुरु त हिकु ई आहे न। गुरु उहा जो सदगति करे, सदगति दाता त हिकु ई आहे। बाक़ी क्राइस्ट बौद्धी आदि कोई गुरु न आहिनि। उहे त ईंदा आहिनि सभिनि खे त सभिनि खे सदगति मिलंदी आहे। छा क्राइस्ट आयो, हुनजे पुठियां सभु अचणु लॻी वेंदा आहिनि। जो कुझु उन धर्म में हुयो उहो सभु, जो कुझु क्राइस्ट ऐं इहे आया त उनखां पुछण त पोइ किरण शुरू थी आहे न, त उहो सदगति थोरी कंदा आहिनि न। जो बि उन धर्म जा आया उहो उन्हनि जे पुठियां ईंदा, पोइ किरण शुरू थी वेंदा, पोइ उन्हनि खे गुरु थोरी चईंदासीं। जबकि गुरु त उनखे चइबो आहे जो असांखे असांजी सदगति करे, असांखे पाण सां गॾु वठी हले। पतित पावन हिकु बाप खे चईंदा आहियूं, उहे सभिनि खे वापसि वठी वेंदा आहिनि, स्थापना बि कंदा आहिनि। सिर्फ़ु सभिनि खे वठी वञणु, सिर्फ़ु सभिनि खे वठी वञणु त प्रलय थी वियो न, त स्थापना बि कंदा आहिनि। प्रलय न थींदी आहे। सर्वशास्त्र में शिरोमणि भगवत गीता ॻायल आहे, गायन आहे यदा यदा ही धर्मस्य भारत, तॾहिं भारत में भॻवान ईंदा आहिनि, बाबा ईंदा आहिनि। स्वर्ग जी बादशाही ॾियण वारो बाबा आहे, उन्हनि खे बि सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे ख़ुशी आहे, नई दुनिया में सॼे विश्व ते असांजो राज्य हूंदो। हुन राज्य खे कोई छीने न सघंदो। हिते त टुकड़ा टुकड़ा करे आपस में केतिरा लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। तव्हांखे त मज़ो ईंदो आहे खगियूं मारण में। कल्प कल्प बाबा सां असां वरसो वठंदा आहियूं त केतिरी ख़ुशी थियणी खपे न। कल्प कल्प बाबा सां असां वरसो वठंदा आहियूं त असांखे केॾी ख़ुशी हुजणी खपे, है न। तव्हांखे त ॾाढो मज़ो अचिणो खपे। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो, पोइ भुलिजी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि बाबा योग टुटी पियो। बाबा चवंदा आहिनि योग अक्षर कढी ॾियो, उहो त शास्त्रनि जो अक्षर आहे। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो, योग भक्ति मार्ग जो अक्षर आहे। योग भक्ति मार्ग जो अक्षर आहे। बाप सां बादशाही मिलंदी आहे स्वर्ग जी। उन्हनि खे तव्हां यादि न कंदव त विक्रम विनाश कीअं थींदा। उन्हनि खे असां यादि न कंदासीं त विक्रम विनाश कीअं थींदा। राजा ई कीअं मिलंदी। यादि न कंदव त पद बि कमु थी वेंदो, सजा खाईंदव। इहे बि अकल न आहे। एतिरे बेसम्झ थी विया आहिनि। मां कल्प कल्प तव्हांखे सम्झंदो आहियां न। बाबा चवंदा आहिनि जीते जी हिन दुनिया खे भुलिजी वठो। स्वीट
है न, जीते जी न दुनिया सां मरी वञो। बाप जी यादि सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा, तव्हां विजय माला जा दाणा ठही वेंदव। केतिरो सहज आहे। उचते उच शिव बाबा ऐं ब्रह्मा ॿई हाईएस्ट आहिनि। उहो पारलौकिक या अलौकिक बिल्कुलु साधारण टीचर आहे। उहे टीचर पोइ बि सजा ॾींदा आहिनि, इहे त पुचकार ॾींदा आहिनि। चवंदा आहिनि मिठे ॿार बाप खे यादि करो, सतो प्रधान ठहिणो आहे। पतित पावन हिकु बाप आहे, गुरू बि उहो ई ठहिरियो, कोई गुरू ॿियो न थी सघे। चवंदा आहिनि बुद्धि पार निर्वाण, बौद्ध पार निर्वाण धाम वियो। बाबा चवनि था माण्हू चवंदा आहिनि ईअं, है न, कि बौद्ध पार निर्वाण धाम वियो। इहे सभु कपोड़ा आहिनि, हिकु बि वापसि वञी न सघंदो आहे। अची वेंदा आहिनि अकेलियूं आत्मायूं मथां खां हेठि, लेकिन मथे त सभिनि खे बाबा ई वठी वञी सघंदा आहिनि। पूरो झुंड जो झुंड सभिनि खे बाबा ई वठी वञी सघंदा आहिनि। गुरू बाबा चवंदा आहिनि गुरू बि उहो ई ठहिरियो, ॿियो कोई गुरू न आहे। सभिनि जो ड्रामा में पार्ट आहे। केतिरी विशाल बुद्धि आहे, ख़ुशी रहणी खपे। मथां खां वठी करे सॼो ज्ञान बुद्धि में आहे। ब्राह्मण ई ज्ञान उठाईंदा आहिनि, न कि शूद्रनि में, न ब्राह्मणनि न देवताउनि में ज्ञान आहे। असां ब्राह्मणनि में ई पूरो ज्ञान आहे। कीअं बाबा सर्व आत्माउनि खे पावन ठाहे करे सभिनि खे पाण सां गॾु वापसि वठी हलंदा आहिनि। ऐं पोइ असां नंबरवार कीअं हेठि ईंदा आहियूं। हाणे सम्झाइण वारो सम्झण वारा सम्झनि, जो न सम्झे हुनजी मौत, जो न सम्झो हुनजी मौत। बाक़ी सम्झंदा बाबा जो ठीकु करे रहंदा, पोइ उन्हनि जे लाइ त पोइ ओड़ो ई जीवन आहे न। जेका सम्झंदा ऐं पंहिंजो जीवन ठाहींदा उहो त अॻियां हली हलंदा, न सम्झंदा त पोइ पंहिंजो पद ख़राबु कंदा, है न। पद कम थी वेंदो। स्कूल में बि न पढ़ंदा त पद कम थी वेंदो आहे न। अलफ़ आहे बाबा, बेया बादशाही। असां वरी खां पंहिंजी राजधानी में वञूं था। ये पुराणी दुनिया हाणे ख़त्म थी वेंदी, थी वई, थी कि थी। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। थाना जे लाइ मुख्य सार बाबा असांखे अहिड़ी नई विश्व जी राजाई ॾींदा आहिनि जेके कोई छीने न सघंदो आहे। हिन ख़ुशी में खगियूं मारणियूं खपनि। ॿियो आहे विजय माला जो दानो ठहिण लाइ जीते जी हिन पुराणी दुनिया सां मरणो आहे। विजय माला जो दानो ठहिण लाइ जीते जी हिन पुराणी दुनिया सां मरणो। कुझु यादि ई न हुजे, बसि मां आत्मा ऐं बाबा, न त बाबा चवनि था ईअं विजय माला जो दाणो ठहिण लाइ जीते जी इन पुराणी दुनिया सां मरणो। रात सब कुछ भुलिजणो आहे। बाप जी श्रीमत बाबा चिंता बाप जी यादि सां विक्रम विनाश करणु आहे। हिकु पुराणी दुनिया सां मरणो आहे, कुझु बि यादि न रहे ऐं विक्रम विनाश करणु आहिनि। वरदाना पंहिंजी पावरफुल स्टेज द्वारा सर्व जी शुभकामनाउनि खे पूर्ण करण वारा महादानी ठहूं। पुठियां अचण वारी आत्मायूं थोरी सी राज़ी हूंदियूं, थोरे में राज़ी थी वेंदियूं, छो जो उन्हनि जो पार्ट ई कणो दाणो वठण जो आहे।
त अहिड़ी आत्माउनि खे उन्हनि जी भावना जो फल प्राप्त थिए, उन कोई बि वंचित न रहिजी वञे। इन जे लाइ हाणे खां पंहिंजे में सर्व शक्तियूं जमा करो। जॾहिं तव्हां पंहिंजी संपूर्ण पावरफुल महादानी स्टेज ते स्थित थींदव त कहिड़ी बि आत्मा खे पंहिंजे सहयोग सां महादान जे कर्तव्य जे आधार ते शुभ भावना जो स्विच ऑन करण सां नज़र सां निहाल करे ॾींदा। कॾहिं जॾहिं असां पंहिंजी संपूर्ण पावरफुल स्टेज महादानी स्टेज में स्थित थींदासीं त कहिड़ी बि आत्मा खे पंहिंजे सहयोग सां महादान ॾियण जे कर्तव्य जे आधार सां शुभ भावना जो स्विच ऑन करण कंदे ई नज़र सां निहाल करे वठंदासीं। स्लोगन आहे, सदा ईश्वरीय मर्यादाउनि में हलंदा रहो त मर्यादायूं पुरुषोत्तम ठही वेंदियूं। मर्यादा पुरुषोत्तम। अव्यक्त इशारो, आत्मिक स्थिति में रहण जो अभ्यास करो। अंतर्मुखी ठहो। जॾहिं सेवा जी स्टेज ते वेंदा आहियो जॾहिं सेवा जी स्टेज ते वेंदा आहियो त इहो अनुभव थियणो खपे कि इहे आत्मायूं ॾाढे समय जी अंतर्मुखी आहिनि। अंतर्मुखी त बाबा चई न, मां आत्मा बाबा जी संतान, उन गुणनि उन शक्तियुनि में ज्ञान खे मनन चिंतन कंदे हुए गुण स्वरूप शक्ति स्वरूप थी करे असां रहूं था। हिकदमि सां कोई अची वियो ऐं असांखे ज्ञान ॾियणो पए थो, उनखे लॻे कि कोई इहा गुफ़ा मां निकिरी आई आहे। इहा आत्मा रूहानियत जी गुफ़ा सां निकिरी करे सेवा जे लाइ आई आहे। तपस्वी रूप ॾेखारे में ॾे, बेहद जे वैराग्य जी रेखायूं सूरत सां ॾेखारे में ॾे। जेतिरो ई अति रुहाब ओतिरो ही आत्मायूं, जेतिरो ई बाबा चवनि था जेतिरो ही अति रुहाब ओतिरो ही अति रहम। अहिड़ी सर्विस जो हाणे समय आहे। जेतिरो ही अति रुहाब ओतिरो ही अति रहम बि हुजणो खपे। रहम करो, क्षमा करो, दया करो। मतलब आत्मिक रुहाब बि हुजणो खपे ऐं साम्हूं वारे जी ग़लती खे असां क्षमा बि करे सघूं। साम्हूं वारे जी ग़लती खे असां क्षमा बि करे सघूं। ॿई बैलेंस हुजणा खपनि। हाणे अहिड़ी सर्विस जो समय आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।